लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार। हा त पोइ ॻाल्हायोसीं पिए पोइ भाउ सुदाम चंद जेको आहे हांजानी उहो जीअं त बुनियादी मेंबर हो, तव्हां पहिरियुनि किस्तनि में ॿुधायो सिंध यूनाइटेड SUP जो, पोइ उनजो तव्हांखे ओचितो ख़्यालु आहे, पोइ छा थियो तव्हांखे? न, इहो ईअं न आहे। असल में थियो छा त हो सियासत में अचणु पए चाहियो, पाण मां ई उनखे जॾहिं SUP ठही पए त मां ई उनखे सजेस्ट कयो त तव्हां हिन पार्टीअ में वञो, जीअं तव्हां हिकिड़ी मुस्तक़िल लाइन सां लॻल हुजो, वेवर न कयो हेॾे होॾे। पर चई पोइ तूं, मां चयो मूंखे अञा इनकलाबी आहियां, मूंखे अञा इनकलाब आणो आहे, मूंखे सिंध आज़ादु कराइणी आहे, उते जेको आहे वरी नओं इंसान दोस्त नज़रियो आहे, मूंखे वेवरिंग बि करणी आहे। न वेवरिंग न हो, त माना मूंखे सिंध में हिकिड़ी वॾी आइडियल इनकलाबी पार्टी ठाहिणी, इन करे तव्हां कोशिशि ऐं हीअ हिकिड़ी पर साफ़ सुथरी मॉडरेट डेमोक्रेटिक साफ़ किरदार वारी लीडरशिप वटि पार्टी ठहे थी। साईं जलाल शाह जेको आहे साफ़ करेक्टर वारो माण्हू आहे, थधी थधी पार्टी आहे। तव्हां थधी सियासत कयो, मां इनकलाबी सियासत कंदुसि सॼा। तव्हां गरम कयो, मां गरम कयां, तव्हां मां उनखे इहो चयो। पोइ जेको आहे 2016 में तक़रीबन हू जेको आहे असांजी जेके बि एफर्ट्स हुयूं उन्हनि को बि नतीजो न ॾिनो, फ़सुलु न थियो। पोइ इन नतीजे ते पहुतासीं त हाणे सिंध जे अंदरि असां पाण हरतो जेको आहे नओं रतु त अचे नथो, सॼो नसलो थियो ऐं पुराणनि माण्हुनि में हाणे उहो दम न रहियो आहे। उहे सभु अलॻि अलॻि हिसारनि में क़ैद थी विया आहिनि, उहे गॾिजी करे बि का हिकिड़ी बहितर सुठी इनकलाबी पार्टी नथा ॾेई सघनि। त पोइ हाणे तव्हां वटि आहे मजबूरी, तव्हां हिकिड़ी आइडियल सियासत नथा करे सघो, तव्हां उहा करण में 8 सालनि में बि फेल वियो। 8 साल वॾो ई अरसो आहे। त पोइ असां हिन नतीजे ते पहुतासीं, ख़ासि तौर ते मुनीर नाए चए मां वेठासीं, इदरीस SUP में उन असांखे ऑफर ॾिनी। पोइ असां हिन ते इदरीस नवाज़ लीग में उॾे वियो। हा, शाहमोहन शाह वारा जॾहिं SUP जॉइन थी त शाहमोहन शाह वारा सभु छॾे विया SUP खे, इदरीस उते ई रहिजी वियो। ऐं इदरीस पोइ हुनजी कोर में हुयो, साईं जलाल शाह वारे हल्के में तमामु कॉन्फिडेंट लेवल ते। उन अची असांखे चयो, पर असां मुनीर ऐं मां ख़ासि डिस्कस कयोसीं त हाणे पार्टी त ठहे नथी, त रिलेटिवली पार्टी कहिड़ी आहे, त रिलेटिवली वरी बि असां ॾिठोसीं करेक्टर खे, आइडियालॉजी बाइडियालॉजीज़ जो खेर आहे न, पॉलिसियुनि जे बदिरां फ़र्द ॾिठव न, त करेक्टर जेकॾहिं हूंदो न, पर फ़र्द ॾिठव। हा, ॾिसो त माना करेक्टर कंहिंजो बहितर आहे, त करेक्टर वारो लीडर हिकिड़ो ई आहे, घटि वधि उहो धोखो त न ॾींदो। जेतिरो वक़्तु हली सघियासीं असां पंहिंजे नियतनि उनखे रिफॉर्म करण जी उन सां गॾिजी कंदासीं, अॻे वांगुरु इनकलाबी तरीक़ा बि न कंदासीं, जेतिरो थियो कंदासीं, जेतिरो न थियो फ़िल वक़्तु रस्तो इहो ई आहे। माना कंपेरेटिवली असां बेटर सम्झी रुगो SUP जॉइन कईसीं। घणा ॼणा वियो 5 मां? उन वक़्तु त अलफ़ अली शेर, जावेद लांघा ऐं जेको आहे मुनीर अहमद, जावेद कोईटा वारो। हा, पर उन मां पोइ प्रैक्टिकली एक्टिव जेके रहियासीं उहो मुनीर अहमद ऐं अॼु उहे असां ॿई अॼु नायब सदर बि आहियूं पार्टीअ जा। मुनीर बि हाणे नायब सदर आहे। SUP में SUP में जेका बहितरी हुई सभ खां वॾी जेका हुई त उन में जेके बि तव्हां ॻाल्हायो था इहा त तव्हांखे तव्हांखे पंहिंजी अञा मारणी आहे। तव्हां जेको इहो इनकलाबी नज़रियनि वारी अञा खणो था त तव्हांजी ॻाल्हि मञिबी। सम्झो त मां अॼु जेकॾहिं SUP में आहियां त फ़क़ति इन करे आहियां त मां इहो तइ करे छॾियो त मां पंहिंजी रुगो लाइन रखंदुमि, राय रखंदुमि, अदारनि जे अंदरि बि रखंदुमि। पोइ का राय मंझी वई त ठीकु, का न मंझी वई त घोड़ न कबो, उन ते अरह न थिबो, ठीकु आहे न। अरहा बि थींदासीं त घोड़ न कंदासीं, ठीकु आहे, क़बूल करे छॾींदासीं जेको बि फ़ैसिलो आहे, मंज़ूर जेको पार्टी, ठीकु आहे। छो त पार्टीअ वटि ज़ाहिर आहे त उनजो फाइनल वर्ड कल्ह साईं जलाल शाह वटि हो, अॼु ज़ैन शाह वटि आहे। उहो कॾहिं खां शिफ्ट थियो आहे जलाल खां ज़ैन जे पासे? इहो हाणे न, बाक़ाइदा का 2 साल न इलेक्शन थींदी आहे, बाक़ाइदा स्विच थींदो आहे। वेंदे त ख़ुदि विच में त ज़ैन शाह बि हुन बाडीअ में न हो, मां हुयुमि ऐं असां ई पोइ हिनखे ज़ोर भरियोसीं त हाणे छो त साईं ज़ैन शाह जी तबियत, जलाल जी तबियत ख़राबु थी थिए, तव्हां टेक ओवर कयो। हुन जे रज़ाकाराना गिरफ़्तारी ॾिनी ऐं हो त चए पियो त मूंखे त 2-3 साल छॾियो त मां जेल में हुजां त वरी माहौल पैदा थिए, इनकलाबी माहौल पैदा थिए। उहो माना एडवेंचरिस्ट आहे। एडवेंचर न हो, पर हिन में जेन्युइन वज़न बि हुयो। पर असांजी मजबूरी इहा आई त हाणे चूंडूं डिसंबर में थियणियूं हुयूं, 21 जून में हिननि गिरफ़्तारी ॾिनी, जुलाई में बहरिया ते।
त असां चाहियोसीं पिए त हीउ ॿाहिरि अचे त जीअं जेको आहे पार्टी जी क़यादत संभाले, छो त हुनखे वक़्तु हुनखे पार्टी जी क़यादत बि सिंध एक्शन कमेटी जी क़यादत बि SUP वरिती, त क़ौमी तहरीक में हिकिड़ी ॿाहिरि अचणु ऐं लीड करे संभालण बि ज़रूरी हो। हाणे इहो GM सैद मरहूम जो नज़रियो त न आहे न? न, इन हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झो, 21 सदीअ में 2 सियासी डेवलपमेंट थियूं नयूं। हिकिड़ी थी जसवंत क्रिएट थी, जंहिं ओपनली गोरिला फ्रंट ठाहियो सिंधु देश लिबरेशन आर्मीअ सां। ॿियो जलाल शाह सिंध यूनाइटेड पार्टी ठाही, जंहिं क्लियर पंहिंजे पीउ वारी लेगेसी वरिती, ॾाॾे वारी न, नज़रियाती तौर ते। बाबा मां सिंधु देश वारी न वरिती, न, पर पार्लियामानी वरिती, पार्लियामानी जेका साईंदाद मोहम्मद शाह वारी। ठीकु थियो। त ऐं हुन खोले कॉन्स्टिट्यूशन में बि त असां जेको आहे क़ौमी जमहूरी पार्टी आहियूं। ठीकु। पाकिस्तान जे जेको आहे फ्रेमवर्क में 40 जे करारदाद तहत असां क़ौमी हक़ वठणु था चाहियूं, लीगल रजिस्टर्ड ऐं इलेक्शन में बीहंदासीं। ठीकु। इहा हुन जी पॉलिसी इहा ई आहे, अॼु बि उन ते ई आहे। बाक़ी हिननि 4-5 सालनि में, मूंखे अॻु जी त ख़बर न आहे, मां जिते आहियां त हिकु ईअं इहो इवाल्व कयो त हुनजे अंदरि जेको डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, मां चवंदा त GS हुई तोड़े SUP आहे। हाणे SUP ते ठपो आहे, सैयदनि जी पार्टी आहे, 1 मैन शो आहे या 2 मैन शो आहे, कॉन्स्टिट्यूंसी बि 2 आहिनि। पर असां जेको चवंदा आहियूं न, डेमोक्रेसी छा आहे, तव्हांजा डेमोक्रेटिक मिज़ाज हुजनि, तव्हां कारकुननि खे उहा इज़त ॾियो, तव्हांजे को लीडर्स खे उहा इज़त ॾियो। तव्हांखे नवाज़ लीग में न मिलंदी, तव्हांखे हुननि में न मिलंदी। इहे सभु पंहिंजे जोहर में ऑटोक्रेटिक पार्टियूं आहिनि, फ़र्द जो रूल हलंदो आहे ऐं डिसरेस्पेक्ट बि हूंदी आहे। हिते कारकुन हुजे, केर बि हुजे, सवाल ई न आहे जो कंहिंजी पर्सनल कॾहिं कोई इंसल्ट कंदो। SUP कंहिं बि पार्टी सां अलायंस करे सघे थी न? हा, करे सघे, कंहिंसां बि। हा, भले जमायत इस्लामी फेडरल लेवल ते छो न हुजे। हा, हाणे हिकिड़ी फिनामिना खे सम्झो, हाणे उहो जेको आहे न, जीअं चइबो आहे न हाइब्रिड पॉलिटिक्स, हाणे SUP जे लेगेसीअ में GM सैद बि अचे थो, इमदाद मोहन शाह जी पॉलिटिक्स बि अचे थी। GM सैद छो थो अचे? ॿुधायां थो, ॾिसो, क़ौमी मज़ाहिमत वारी, क़ौमी हक़नि वारी जेका लेगेसी आहे, रुगो सिंधु देश लफ़्ज़ खे कटे छॾियो। उन खां हटी करे क़ौमी हक़नि जी सॼी जदोजहद जी ज़िमेदारी बि त SUP ते आहे न। त हाणे उनखे मज़ाहिमती सियासत बि करणी आहे, वरी गॾोगॾु पार्लियामेंटी सियासत बि करणी आहे। हाणे जॾहिं मज़ाहिमती सियासत करणी आहे त पोइ सिंध जूं जेके बि जेको आहे, भले सिंधु देश वारी पार्टियूं हुजनि या पार्लियामेंटी सियासत कंदड़ वारी पार्टियूं हुजनि, सभिनि खे गॾाए असां एक्शन कमेटी ठाहीसीं। पर प्रैक्टिस, पर वरी जॾहिं पावर पॉलिटिक्स था कयूं त पावर पॉलिटिक्स में कंहिं बि पार्टीअ वटि हिकिड़ी सीट खटण जो उमेदवार बि कोन्हे, त पोइ उते काॾे वञूं? असांजो पूरो साल ई पावर पॉलिटिक्स लाइ कुझु कयो त तव्हांखे कुझु मिले न। ॾिसो न, पावर पॉलिटिक्स में पहिरियों त इहो त भई असां ते तानो हूंदो हो त भई क़ौम परस्त जेको आहे न, हिकिड़ी काउंसलरी बि नथा खटी सघनि। उन काउंसलरी लाइ वियो ई न शुरू खां वठी। ॾिसो न, हो विया आहिनि, पर पहिरियों भेरो थियो हिन काउंसल में जिते असांजा 95 उमेदवार खटी आया आहिनि। हिन दफ़े थियो छो त उहा 5 सालनि खां उहा महिनत थी। पर सैयद त 1947 खां हो न, उहा त लेगेसी ख़तमु थी वञे। सैयद वारी लेगेसी त इलेक्शन जी अॼु ॾींहं ताईं कोन्हे न, जसकम जे धड़नि जी कोन्हे, हली वई। हीअ दौर शुरू थियो हिननि जो, जेको कादिर मक्सीअ शुरू कयो अवामी तहरीक 88 खां, कादिर मक्सीअ 90 खां, ऐं SUP शुरू कयो आहे इहो पार्लियामेंटी सियासत जो सफ़र 90 खां। सो 8 जी लहर अची वई बेनज़ीर, त हुन में त कंहिंजे बीहण जी पाण अवल बि बीठो न, उहो फ़र्द जे तौर ते, फ़र्द जे तौर ते बीठो। उन पार्टी कोन आई, उन आज़ादु उमेदवार जे तौर ते चूंडियो हो, त उहो पोइ डिप्टी स्पीकर बि। हाणे सिंध यूनाइटेड पार्टी लाइ तव्हां त चओ त हिन में 2 स्पिरिट मौजूदु आहिनि। 2 मौजूदु आहिनि, ठीकु आहे। पर हिकिड़ो स्पिरिट असां इहो बि ॾिठो त सैयद जो हेॾो वॾो निशान हो हैदर मंज़िल, उनखे जलाल शाह विकिरो करे छॾियो त जीअं इहो निशान ई न रहे। इहो छा थियो? इहो जेको तव्हां पोयों चयो त जीअं उहो न रहे, ईअं न हो। असुल में चवंदा आहिनि हंधु उहो सड़े जिते बाहि भरे, उन जी क़ीमत हंध खे छॾियो। अवल जगदेश छा थो चए? मां बिल्कुलु उहो चवां, पहिरीं जगदेश हैदर मंज़िल हुजण लाइ खे चङो थो सम्झे या डरण? मां तव्हांखे ॿुधायां थो, मूंखे पाण खे एॾो मेंटल शॉक लॻो, छो त मां पार्टी में वक़्तु वाइस प्रेसिडेंट बि हुउमि, ऐं असां पूरी कोशिशि कईसीं त हैदर मंज़िल सेल न थिए, भरपूर कोशिशि कईसीं। उन कोशिशि में छा कयो? मतिलबु हुन सां जेको असुलु मसइलो हो
उहो हुयो फिनांशियल। ठीकु थियो। त उहो मसइलो हल न थियो ऐं उन जो उन लाइ हक़ीक़त ॻाल्हि ॿुधायांव, न कंहिं ॿिए सफ़र कयो आहे, न कंहिं सफ़र ख़ुदि साईं जलाल शाह कयो आहे। असां जेको चऊं था हिन जी उमिरि कयूं आहे मूंखां बि साल नंढो आहे, पर उन जो मेंटल छाक ऐं उन जो फिज़िक ते असरु ख़ुदि उन ते आहे। न पर मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त हीअ हिकिड़ी पंहिंजा पाण में हा, पाण में ॻाल्हि वेठा आहियूं। सम्झूं था। हा, ॿुधो, मां त चवां त हिन हैदर मंज़िल खे ड्राइण जे बदिरां जेकॾहिं कुझु पैसा वठी ऐं आर्काइव्स खे ॾिजे हा त उहो बहितर फ़ैसिलो न हो। मां ॿुधायो थो त हुननि ऑप्शन्स आज़माया। न हुकूमत वारो ऑप्शन आज़मायो अथऊं? न, हुकूमत वारो न हो। मां छा थो चवां? हा, इहो त अच्छा, बेस्ट ऑप्शन न आहे। अॼु सोच, अॼु हैदर मंज़िल कोन्हे जंहिं हैदर मंज़िल जी एड्रेस गांधी खे बि हुई, नेहरू खे बि हुई, ॾिसो गफ़ार खान खे बि हुई। उन्हनि खे पैसनि जी ज़रूरत हुई। मां त चवां आर्काइव में कीअं हू आर्काइव में पैसा मिलनि हा न, अलाए ख़बर न आहे। मां त ॿुधायांव न छा थींदो त जॾहिं तव्हां आर्काइव्स में अप्लाई कंदव न त हीअ हिकिड़ी तारीख़ी जाइ आहे, पर हिन में मिल्कियतुनि जा कुझु मामला आहिनि, उहे हल करे ॾियो असांखे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, थी सघे थो मुराद अली शाह उन नमूने न खणे जंहिं नमूने जलाल शाह सोचियो, शायदि उन नमूने मिसाल थो चवां, पर मां थो चवां त हिकिड़ो ट्राई त कजे हा न। पर हुननि बि ट्राई कई, ख़ानदान बि सॼे, सरकार में का बि सरकार जो पुछा ऑप्शन बि ते सोच बि कोन आई, न हुई, सोच एॾे को ध्यानु बि न आयो। मां त चवां त मां ज़ाती तौरु मां त हैदर मंज़िल वियो आहियां, तव्हांखे ख़बर आहे न, नज़रियाती तौरु मां ख़िलाफ़ु आहियां। हा हा, पर मां तारीख़ी तौर ते मां जॾहिं आराम बाग खे राम बाग चवणु बहितर थो सम्झां त हेॾी सारी हैदर मंज़िल मां कीअं कंदुमि त उहा रहे। मां तव्हांखे पर्सनल ॿुधायां त मां एॾे छाक में अची वियो हुअमि जो जॾहिं सौदो थी वियो त मां घर सां गॾिजी उते गेट ते फ़ोटो कढाए मां चयो त बसि हाणे मां पार्टीअ तां इस्तीफ़ा थो ॾियां। हाणे ॿियो ऑप्शन हीअं बि हो त 200-300 एकड़ पंहिंजी ज़मीन खपाए, पर हुननि ऑप्शन सभु ॾिसो न, असां ॿाहिरां त वेही ॻाल्हायूं। मां त ॿाहिरि ई वेठो ॻाल्हाईंदुमि न। मां बि सम्झो त हू जेको आहे उन्हनि जेका बि पूरी कोशिशि कई, मां तव्हांखे ॿुधायां उनजी क़ीमत पार्टी अॼु ॾींहं ताईं ॾेई रही आहे। असां कराची में हाणे वेठा था ऑफिसूं ॻोल्हियूं, न त वरी ख़ुदि साईं जलाल शाह जो शेड्यूल छा हूंदो हो, उथी 9 बजे पूरे अची वेंदो ऑफिस, शाम ताईं मिलियो आहियां हुन सां। हाणे हू घरु वेठो आहे, हुनजे बीमारी जो वॾो सबबु बि इहो ई आहे, हक़ीक़त इहा अथव त इन जो लास सिंध खे बि थियो आहे, सैयद ख़ानदान खे बि थियो आहे, SUP खे बि थियो आहे। संदसि घर ॾिनो आहे, बसि हाणे पोइ हालतुनि में कंहिंखे कहिड़ो ॾोह ॾियूं। न पर हाणे तव्हांखे ॾोह त ॾियणो पवंदो न। मां उहो ई त चवां थो, अॼुकल्ह मां जेको आहे न सुवेतुनि जे फ़ाल खां वठी जॾहिं तज़िया कंदो आहियां त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते इंसाननि जो अख़्तियार न हूंदो आहे, इंसान जो अख़्तियार महदूद आहे। तव्हां इहा ॻाल्हि ठाहे था छॾियो, ख़बर भले तव्हां चओ, हा, बहरहाल ॾिसिजे। पर इहा भला हाणे ॾिसो न, लाड़काणी जी मुंहिंजी जाइ आहे, मां जेको न पए विकिणण लाइ ॾिनी, अॼु हथियार फिटा करे छॾिया आहिनि, मजबूर थी वियो आहियां। त हालतुनि खे ॿियो कोई त न सम्झंदो न। न उहा त किथे न किथे हालतूं अहिड़ियूं थियूं वञनि जिते तव्हांखे पोइ हथियार फिटा था। मां पंहिंजी ज़ात जो मिसाल, मां सभिनी भाउरनि सां जेको जहिड़ो कयो, पोइ मूंखे भाउर चवंदा तकलीफ़ में त तूं आहे न, तोखे ई फ़ाइदो थींदो, तूं हथु कढ। मां न पोइ कढाए, हिन साल हथु कढी छॾियो आहे। न, मां ॿी ॻाल्हि थो कयां, उहा हीअ आहे त हैदर मंज़िल का आम जाइ न आहे हिकु। ॿियो जेको तव्हांजे वालिद साहिब वारी ठहियल 1965 जी जाइ आहे न, उन 1965 वारी जाइ जो जेको सॼे जो सॼो सिलसिलो आहे तारीख़ जो, उहो इन नमूने न आहे जेको हैदर मंज़िल। हा, बिल्कुलु न आहे, उन मुक़ाबिलो कोन्हे। भेट मां सब्जेक्टिव ॿुधायां थो त इंसान जो किथे किथे अख़्तियार ख़तमु थो थी वञे, इंसानु ॾाढो बेवस थो थी वञे, इहा हक़ीक़त आहे। पोइ उन जी बेवसीअ खे बि ॾोह ॾेई सघो था। हिस्ट्री जो छा कंदासीं, तारीख़ में इहा ॻाल्हि काउंट त ईअं ई थींदी त ग़लति कयो वियो। मां तव्हां महफ़ूज़ न करे सघियव, तारीख़ में त इहो ई ईंदो, ॾोह हुजे, बेवसी हुजे, छा बि हुजे, हिकु सिट में जुमिलो त इहो ई ईंदो त जेको आहे हैदर मंज़िल महफ़ूज़ न रही सघी। ऐं ज़ाहिर आहे उनजे ज़िमेदारी ईंदी त सैयद ख़ानदान ते ई।
हिकिड़ी नंढड़ी साई वठूं हम्म, ऐं नाज़रीन असां ॻाल्हायूं था जनाब जगदीश कुमार आहूजा सां। हाणे सिंध यूनाइटेड पार्टी इलेक्शनूं बि मथां आहिनि, 4 महीननि खां पोइ थींदियूं, 2 महीननि खां पोइ। ऐं हाणे SUP छा कंदी ऐं साईं वटि कहिड़ो विज़न आहे, उन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।